ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो शहर में पहिरियों भेरो सरदार जाम बेजार जोखियो क्रिकेट टूर्नामेंट थी गुज़रियो, जंहिंजो फाइनल मैच यंग फाइटर क्रिकेट क्लब ढाबे जी मार्केट जी टीम खटी वरितो ऐं रनर्स टीम शहबाद क्रिकेट क्लब घारो थी ऐं टूर्नामेंट जो महिमान ख़ासि गुलज़ार अमन जोखियो। काउंसलर टाउन कमेटी घारो ऐं मुख़्तियार लाशारी सदर घारो प्रेस क्लब हुआ, जॾहिं त एज़ाज़ी महिमान तौर घारो प्रेस क्लब जो ख़ज़ानची ज़ुहैब शेख ऐं समाज अॻवान सैयद ताज हुसैन शाह शिराज़ी हुआ। ॿिन्ही टीमुनि खे ट्रॉफियूं ऐं कैश इनाम पिणु ॾिना विया। मैन ऑफ द मैच ज़हीर जोखियो थियो, जंहिं 85 रन ठाहियूं। टूर्नामेंट आर्गेनाइज़र अलाह बख़्शो हिंगोरो ऐं ॿियनि आयल महिमाननि जो शुक्रिया अदा कयो। महिमाननि चयो त रांदियूं नौजवाननि लाइ लाज़मी हूंदियूं आहिनि ऐं जिस्मानी ज़हनी नशोनुमा लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि। उन सां नौजवान मुआशिरे जे हर क़िस्म जी बुराई खां बचंदो आहे ऐं रांदियूं सिहतमंद मुआशिरे जी निशानदेही कंदियूं आहिनि।